हाल मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर एजाज़ बुघियो मूजिबि हाला वेझो ॻोठ क़ासिम बुघियो केतिरनि ई सालनि खां बुनियादी सहूलियतुनि खां महरूम थी चुको आहे। ॻोठ क़ासिम बुघियो जे नौजवाननि पारां मुख़्तियार अली बुघियो, मोहम्मद बख़्श बुघियो उर्फ़ बख़्शल बुघियो, नबी बख़्श बुघियो ऐं ॿियनि चयो त असांजो ॻोठ क़ासिम बुघियो सावण जी बरसातुनि खां पोइ जी पैदावार थींदड़ गंदगीअ वारे माहौल ख़िलाफ़ मीडिया अॻियां दाहींदे चयो त वस वारनि को बि तरक़ियाती कमु नाहे करायो। असांजी ॻोठ क़दीमी आहे ऐं पीपीए जो गढ़ आहे। असां सदाईं अबनि ॾननि खां वठी पीपीए खे वोट ॾींदा रहिया आहियूं। तंहिं हूंदे बि असांजो ॻोठ तमामु बुनियादी मसइलनि समेत पकियूं घटियूं ऐं ड्रेनेज सिस्टम खां महरूम आहे। हुननि चयो त असांजा नुमाइंदा वोट वठियो था वञनि, वरी 5 सालनि खां पोइ ताज़ियतुनि जो बहानो बणाए वोट वठणु ईंदा आहिनि। उन्हनि वधीक चयो त असांजा बुनियादी मसइला फौरी तौर ते हल कया वञनि। असां MNA क़िबला मखदूम जमील ज़मा ऐं MPA क़िबला मखदूम महबूब ज़मा जिन खे अपील था करियूं त असांजा जाइज़ ऐं बुनियादी मसइला हल कया वञनि।